मीर हज़ार खान बिजाणी पब्लिक स्कूल करमपुर सेशन 2026-27 क्लास नर्सरी का 8वीं क्लास ताईं दाख़िलाऊं जारी आहिनि। असांजो मक़सदु सिर्फ़ तालीम न पर एक रोशन मुस्तक़बिल जी तामीर आहे। असांजे इदारे में ॿारनि खे मयारी तालीम जदीद ऐं इख़लाक़ी तालीम फ़राहम कई वञे थी। असां वटि आला तालीम याफ़्ता ऐं तजुर्बेकार उस्ताद मौजूदु आहिनि जेके ॿारनि खे महिनत सां पढ़ाइनि था। स्कूल जी मुकमल निगरानी लाइ जदीद CCTV सिस्टम लॻल आहे जंहिंसां ॿारनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वञे थी। बिजली लोड शेडिंग दौरान भी पढ़ाई जो अमल जारी रखण लाइ स्कूल में सोलर सिस्टम ऐं सोलर जा पंखा हर क्लास में मौजूदु आहिनि। साफ़ सुथरा हवादार ऐं आरामदाह क्लास रूम्स ॿारनि जी बहितर सिख्या लाइ तयारु कयल आहिनि। ॿारनि जी तफ़रीह ऐं सिहत लाइ साफ़ सुथरो पार्क मौजूदु आहे। बहितरीन पढ़ाई जो माहौल हुअण सां गॾोगॾु नज़म ऐं ज़ब्त ते ख़ासि ध्यानु आहे। पंहिंजे ॿारनि खे बहितरीन तालीम ऐं रोशन मुस्तक़बिल ॾियण लाइ अॼु ई दाख़िला वठायो। दाख़िला जी आख़िरी तारीख़ 26 मई 2026 आहे। पतो मीर हज़ार खान बिजाणी पब्लिक स्कूल नज़द पुलिस स्टेशन करमपुर। राब्ते लाइ नालो ऐं नंबर प्रिंसिपल आमिर खान पठान, नंबर 0331 3488 213।